अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ, अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, जीअं त अव्हां 47 48 किस्त नंबर 48 ॾिसी चुका आहियो ऐं 48 किस्त में छा थियो ऐं हींअर जेकी राति हली वई जेका किस्त उहा हुई 49 नंबर किस्त। जी हाँ दोस्तों, 49 नंबर किस्त में छा थियो, छा थियण वारो आहे, उन बाबति अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां। ऐं सभ खां पहिरियां मां अव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं अव्हां आहियो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारे जो न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि जे मोबाइल में अची वञे ऐं उनखे खोले ऐं पूरी तरह अव्हां वीडियो बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो, ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿायो ऐं हुन खां पोइ पंहिंजो लाइक ज़रूरु कंदा कयो ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। आख़िर ताईं ॾिसण सां इहो आहे जो तव्हां जो जेको साथ आहे, तव्हांजो जेको सहकार आहे, उहो मूं मथां वॾो हिकिड़ो अहसान थी पवे थो, जंहिंजे करे तव्हां दोस्तनि जो मां लख थोरा लख लाइक जेको हर वीडियो में अव्हां जा गुण ॻाईंदो रहंदो आहियां। ऐं उमेदु कयां थो त हीउ जेको मुंहिंजो अदिड़ो हींअर जेको मुंहिंजो ही न्यू हिन चैनल ते अची चुको आहे, उन अदिड़े खे बि मां इहा ई गुज़ारिश कंदुसि, उन अदिड़ीअ खे बि मां उहा गुज़ारिश कंदुसि, उन चाचा साईं खे, उन काका खे बि ऐं गुज़ारिश कंदुसि त काका साईं अव्हां जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं जेके असांजा नंढड़ा नंढड़ा भाउर उहे जेके हींअर वेठल आहिनि असांजे हिन चैनल ते, उन्हनि जा बि लख थोरा। ऐं उन्हनि खे मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अव्हां आहियो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुची वञे ऐं आख़िर ताईं वीडियो खे ॾिसंदा हलो। त दोस्तो, ॻाल्हि कयूं था दोलाब जी। हाँ, सोप सीरियल दोलाब जी जेके अव्हां सभु किस्तूं ॾिसो पिया, मज़ेदार तमामु ज़बरदस्त जेको आहे हींअर ड्रामो मची चुको आहे। ड्रामो तमामु वॾी लेवल ते वञे पियो ऐं वॾे जदोजहद सां, पर अव्हां दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त बर्स जेको आहे ईअं खणी चइजे त अनक़रीब जेको आहे उनजी आख़िरी किस्त अचण वारी आहे। आख़िरी किस्त कॾहिं ईंदी, कहिड़े टाइम ईंदी, अव्हां दोस्तनि खे ज़रूरु आगाही ॾींदासूं, अव्हां दोस्तनि खे इहो ज़रूरु ॿुधाईंदासूं। त फ़िलहालु जेका आहे ऐं थोरी जेका आख़िरी जेको इहे स्पेल हले पियो, जेको रिकॉर्डिंग जो ऐं वॾे ज़ोर शोर सां हले पियो, ऐं पंहिंजे मीरपुर माथेलो, जी हाँ दोस्तो, मीरपुर माथेलो, जरवार, यारो लुंड ऐं घोटकी, ज़िले घोटकी जे आसपास इलाइक़नि में विझनि विझनि में जिथे उॿावड़ो बि जेको आहे शामिलु कयो वियो आहे। उॿावड़े जी कुझु जेको जेके बंगलूज़ आहिनि उते उनजी रिकॉर्डिंग ज़ोर शोर सां जारी आहे। ऐं जेको आहे वॾे ऐं जेको आहे जल्दबाज़ी में हिन ड्रामे खे जेको आहे कंप्लीट करण जी कोशिशि कई पई वञे, छो त मथां अचे त वीरनि जी बस्ती जो टीज़र बार बार हलाइनि पिया। जीअं ई हिन ड्रामे जो वेंडअप थींदो, जीअं हिन ड्रामे जी जेको आख़िरी किस्त ईंदी, ऐं आख़िरी किस्त खां पोइ फ़ौरन हुन जी जॻह ते वीरनि जी बस्ती हलायो वेंदो। ऐं इनशा उहो बि तमामु बहितरीनु ड्रामो आहे, जंहिंमें बहितरीनु अदाकार आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, हाजन तीवणो आहे, ऐं रिमशा शहज़ादी आहे, ऐं सोनू मिर्ज़ा आहे, ऐं ॿिया तक़रीबन खोड़ सारा अदाकार आहिनि जंहिंजा मां अव्हां दोस्तनि सां पोयां तक़रीबन 3-4 वीडियो पहिरियां अव्हां दोस्तनि खे मां उन्हनि जा नाला बि शेयर कया हुया। ऐं उहा हिकिड़ी वीडियो बि मां अव्हां दोस्तनि जे नज़र कई हुई, ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी जेको आहे उहा सोप सीरियल इनशा साबित थींदी, जंहिं ते हुन महिनत कई आहे। सैयद ख़ालिद हुसैन शाह तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि, ऐं नौशार फिरोज़ जा तमामु बहितरीनु मोहबती सैयद बादशाह, जंहिंजा जेको आहिनि ऐं जेको आहे DOP माजिद शाह आहिनि। ऐं जेको आहे इनखे जहिड़े हिसाब सां अव्हां ॾिसो पिया दोलाब जे जेके
DOP माना कैमरामैन जेके आहिनि उहे सैयद माजिद हुसैन शाह ऐं उहे बि दुलाब जा बि उहे आहिनि ऐं वीरनि जी बस्ती जा बि कैमरामैन उहे ई साॻा ई आहिनि ऐं तमामु बहितरीनु कैमरामैन बहितरीनु डायरेक्टर। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके हिन ड्रामे जा जेके लेखक आहिनि सारी जेको आहे कहाणी उन लेखक ते उन्हनि जेको ईअं खणी चइजे त जेको सहरो आहे उहो सारो सेरो लेखक जे मथां हलियो वञे थो। त हिन जेके आहिनि लेखक आहिनि दुलाब जा नूरज़ोर साहिबु आहिनि ऐं नूरज़ोर साहिब जो जेको ख़्वाबु हो त हिन ड्रामे खे तमामु घणी मोट मिलंदी तमामु घणो जेको आहे माण्हू हिन खे ॾिसंदा ऐं हिनखे 1200 जो रिकॉर्ड यानी कि जीअं पथर दुनिया नूरज़ोर साहिबु लिखियो हो पथर दुनिया ऐं उनखे तमामु घणी मोट मिली लिखंदे लिखंदे जितां नूर ज़ोर थी वियो ऐं नूर ज़ोर उतां ई माण्हुनि खे ख़बर पई त को राइटर लिखिणो आहे नूर ज़ोर ऐं उतां ई हुनजो नालो निकितो पथर दुनिया का। तमामु बहितरीनु उहा सोप सीरियल हुई जेका पथर दुनिया आहे। हिननि जी वधि में वधि इहा ई कोशिशि हुई हींअर बि त असां इहे जेका दुलाब आहे इन दुलाब खे पथर दुनिया जो रंग ॾींदासीं इनशा अल्लाह। पर अव्हांखे जीअं मां हर भेरे इहा ई ॻाल्हि ॿुधाईंदो हलंदो आहियां त बदक़िस्मती सां जेको आहे कुझु अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे कुझु अहिड़ियुनि जेको आहे न लोकेशननि जे करे या कुझु अहिड़ा जेके बंगलोज़ आहे जेके गाॾियूं जेके ॾेखारणियूं हुयूं गाॾियूं उहे गाॾियूं न ॾेखारे सघिया आहिनि। कोई अहिड़ी कमिटमेंट आहे जेका उन्हनि सां डायरेक्टर जी थियलु हुई जेका उन कमिटमेंट ते न लही सघिया आहिनि जंहिंजे करे हिन ड्रामे खे ऐं कुझु माण्हू जो इहो बि चवणु आहे त जेको आहे हीउ कॉमरेडनि ते या जेको आहे वॾेरनि जे ख़िलाफ़ु आहे इन जे लाइ जेको आहे हिनखे बंदि कई पई वञे। पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जो हिनखे जेको आहे वॾेरनि जे ख़िलाफ़ु ते हर दौर में ड्रामा बहितरीनु खां बहितरीनु ठहिया आहिनि ऐं उहे तमामु घणियुनि जेको आहे किस्तनि ते हली चुका आहिनि। हिन में सिर्फ़ु वजह इहा ई आहे जेका अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त कुझु अहिड़ियूं जेको आहे टेक्निकली जेको आहे न मजबूरियूं हुयूं जंहिंजे करे हिन ड्रामे खे जेको आहे न जल्दी में ख़तमु कयो पियो वञे। ऐं थी सघे थो इन मुंहिंजो इन सां जेको डायरेक्टर आहे हुन सां मुंहिंजो राबितो थियो त बाबा इन ड्रामे खे छो पिया जल्दी ख़तमु कयो पियो वञे। उन डायरेक्टर जो त इहो ई चवणु हो त बसि राइटर जेको आहे एतिरो ई लिखियो हो यानी पंहिंजी ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ उन जेको आहे का अहिड़ी ॻाल्हि ज़ाहिर न कई ऐं हुनजो त बसि राइटर एतिरो ई लिखियो ऐं एतिरो ई ड्रामो हो जंहिंजे करे हिनखे वाइंडअप कयूं पिया। पर असुलु हक़ीक़त ज़ाहिर आहे जेकी अंदरूनी जेकी हक़ीक़त आहे उहा इहा ई आहे त अहिड़ी कमिटमेंट जेका हिन में कई वई हुई उन कमिटमेंट ते डायरेक्टर साहिबु न लथा जंहिंजे करे हिन ड्रामे खे जल्दी में ख़तमु कयो पियो वञे। बहरहाल वरी बि अवां दोस्तनि खे जेके हिन न्यू दोस्त आयल आहिनि उन्हनि खे इहे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। आख़िर ताईं ॾिसण सां इहो अवां दोस्तनि जो जेको सहकार आहे अवां दोस्तनि जो जेको प्यारु आहे अवां दोस्तनि जो जेको ख़ुलूस आहे उहो मुंहिंजे लाइ तमामु घणो हिकिड़ो एज़ाज़ आहे ऐं जेको मां अवां दोस्तनि जो इहो एहसासु ऐं जेको थोरा लख थोरा जेके लाहिण जोॻो न आहियां। ऐं सभ खां पहिरियां त मां अवां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजो जेको आहे नालो कमेंट में ज़रूरु लिखंदा करो जिथां जा आहियो कहिड़े सिटी जा आहियो। ऐं हिकिड़ो असांजो दोस्त आहे जनिसार भाउ किथां जो आहे उन बि मूंखे जेको आहे मैसेज कयो त हाय काज़ी यानी कि न सम्झ आई काज़ी जी न सम्झ आई गाज़ी जी। उन वीचारे जे लिखणी बि अहिड़ी हुई जेके लफ़्ज़ उन जेको आहे न सही न लिखी सघियो आहे। वरी बि अदिले खे शाबाश आहे लख थोरा लख लाइक जो हुन मूंखे पंहिंजो मोहबतनि सां मूंखे यादि कयो भले लिखण जो छा आहे भले उहो थोरो को अदिड़े मुदिड़े बि लिखे आहे तॾहिं बि ऐं उनखे सम्झी वञा हूंदी। वरी बि उन दोस्त जो उन जेको आहे पहिरीं प्यारे जो जिनसार जा लख थोरा लख लाइक जो हुन मूंखे कमेंट कयो। अहिड़ीअ तरह अवां दोस्त बि मूंखे कमेंट करे सघो था ऐं पंहिंजे राय खां जेको आहे आगाह बि करे सघो था ऐं मुंहिंजे हिन वीडियो बाबति बि अवां पंहिंजो जेको आहे राय ॾियो ऐं पंहिंजी
कमेंट में ज़रूरु लिखंदा करो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इहे मां हमेशह अव्हां दोस्तनि खे दुआयूं इन जे लाइ ॾींदो आहियां त तव्हांजो मूंसां जेको हीउ प्यार वारो जेको रिश्तो आहे ऐं जेको हिन ज़रिए सोशल मीडिया ज़रिए यूट्यूब ज़रिए जेको अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे उहो मां हमेशह इन जे लाइ मुंहिंजो अहसान मां रहंदो आहियां। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जीअं ॾिसो पिया तव्हां सोप सीरियल दोलाब जी हींअर अव्हांखे ॾेई रहियो आहियां 50 किस्त बाबति जेको आहे अपडेट। 50 किस्त में जेका अपडेट आहे हाणे इहो तव्हां ॾिठो 49 48 किस्त में त जेको हीउ जहिड़ो वञी चोटीअ ते चढ़ी वियो, जंहिं ते पुलिस DSP या इंस्पेक्टर मज़ो पिया वठनि ऐं होॾां जेको कूड़ ॻाल्हायो मीर मंसूर ख़ान त छोकिरे खे बुखार आहे ऐं छोकिरी 2-3 ॾींहं जेको आहे हिते रहंदी ऐं पोइ तव्हांखे उहा असां पहुचाए ॾींदासीं। त हाणे इहो ॾिसणो इहो आहे त छा ककर वारा ऐं रज़न वारा इन जी ॻाल्हि खे मान ॾींदा, मीर मंसूर ख़ान जी ॻाल्हि खे मञींदा या न मञींदा, या अञा बि इन खां वधीक कुनारेज़ी थी सघे थी। केरु मरंदो केरु बचंदो ऐं जे अगरि ईअं थियो बि त पोइ इन्हनि में जेको आहे अलीअ खे मारियो वेंदो। जे अगरि अलीअ मारियो वियो त पोइ त ईअं खणी सम्झो त पोइ अञा ड्रामो मचंदो। पर हिननि खे हाणे आहिस्ता आहिस्ता जेको आहे न हर कैरेक्टर खे मारणो पवंदो ऐं पूरी कहाणी खे फेरे घेरे हिते जो हिते विचारे सिचारे जेको आहे न हिनखे हिते ख़तमु कंदा पिया वञनि। हाणे इहा हुई इन जेको आहे किस्त नंबर 49-50 जी जेकी अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाई। इनशा वरी अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु साथ रहियो त वरी नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां दोस्तनि खे मां वरी ॿीहर सुबुह जेको न्यू जेको मुंहिंजो वीडियो ईंदो अव्हां दोस्तनि जे लाइ तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खां ऐं आहिस्ता आहिस्ता वठंदा वेंदासीं इजाज़त। चवंदा आहिनि त जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं रहनि त इंसानु केतिरो बि परे हुजे त अगरि दिलि में जॻह आहे, दिलि में मोहबत आहे, ख़ुलूस आहे त इंसानु उहो ईअं खणी चइजे त हाज़िर आहे, उहो साम्हूं ई आहे। त ईअं करे मां चवंदो आहियां त बाबा जुदा न फिदा ऐं जिए लतीफ़ जी ॿोली, जिए सिंध, जिए पाकिस्तान, पाकिस्तान हमेशह आबाद रहे, सिंध असांजी आबाद रहे, सिंध में रहंदड़ मारूअड़ा आबाद रहनि, सिंध जी ॿोली आबाद रहे ऐं सिंध में जेके हीअ थींदड़ जेके जहिड़ा आहिनि अलाह इन्हनि खे ख़तमु करे ऐं फितननि फसादनि खां अलाह सी हर सिंधी भाउर खे ऐं जेको आहे उन्हनि खे परे खां परे रखे। ऐं हिकिड़ो ॿियो मां दोस्तनि खे सॉरी हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त हींअर जीअं तमामु घणियूं सर्दियूं आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट घोटकी में तक़रीबन असां वटि हिते 5 खां 6 शुगर मिलूं आहिनि ऐं रोज़नि रस्तनि ते जेकॾहिं असांजी डिस्ट्रिक्ट घोटकी वारा दोस्त मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसनि पिया त उन्हनि खे मां हिकिड़ो इहो पैगाम ॾींदो हलंदुसि त जेके हींअर कमंद जूं ट्रालियूं आहिनि, जेके कमंद जूं ट्रालियूं रोज़नि रस्तनि ते या हाईवे ते हलनि थियूं पियूं ऐं जेकॾहिं अव्हां शहर जा आहियो त शहर में जेके तव्हांजा नंढड़ा बचड़ा आहिनि, जेके ॿार आहिनि, जेके स्कूल पढ़ण वारा आहिनि त उन्हनि खे बराए महिरबानी मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त उन नंढड़नि खे जेको आहे जेकॾहिं स्कूल में दाख़िल आहिनि त उन्हनि खे स्कूल छॾो, जेकॾहिं स्कूल में दाख़िल न आहिनि त उन्हनि खे महिरबानी करे उन्हनि जी दाख़िला कराए स्कूल में जेको आहे उन्हनि खे तालीम ॾियारो। ऐं छो त तालीम हिकु बहितरीनु हिकिड़ो जुज़ आहे, हिकिड़ो उज़वो आहे जेको इंसान खे सुधारे बि थो। ऐं जीअं हे कमंद जूं जेके ट्रालियूं निकिरनि थियूं पियूं त उहे जेके ॿारड़ा आहिनि, उहे जेके नंढड़ा आहिनि, उहे ट्रालियुनि जे पोयां चिंबड़ी था पवनि, ट्रकुनि जे पोयां चिंबड़ी था पवनि ऐं जेका हाईवे ते जेका ट्रैफिक हूंदी आहे काफ़ी अहिड़ा नुक़सानात मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि खे मां इहे ई गुज़ारिश कंदो हलंदो आहियां हर फेरे मां हुनजे लाइ हिकिड़ो स्पेशल हिकिड़ो वीडियो बि ठाहियो हो त जेके ॿारड़ा पोयां चिंबड़नि था, ॿारड़ा पोयां जेके लेटरियूं खाइनि था पिया, जे अचानक पोयां अगरि उहो कमंद जी छड़ी हेठि किरे थी त हेठां गाॾी जे हेठां अची था वञनि। त दोस्तो जेकॾहिं अव्हां जे आस पास में का बि अहिड़ी का कमंद जी का
ट्राली उतां गुज़रे या का ट्रक गुज़रे त बराए महिरबानी पाण ॿार थी बींदा करो, ॿारनि खे गाॾीअ जे वेझो न अचणु ॾींदा करो। इहा मां दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो स्पेशली, छो त अहिड़ा मूं पंहिंजे अखियुनि सां खोड़ सारा वाक़िया ॾिठा आहिनि जेके ॾिसी जेको आहे दिलि रोईंदी आहे त छा यार, इहे बि कंहिंजा मासूम ॿार। अगरि जेकॾहिं इन्हनि खे वालिद वालदेन इन्हनि खे सुठी तालीम ॾियारनि हा त इहे अॼु अहिड़ो ई क़दम न खणनि। जेके अॼु जो ॿार अगरि हींअर सां ई कमंद मां ई घुरी कढंदा, कमंद वरी घुरी कढी करे वरी उहा पोयां भॼनि था, ऐं आहिस्ता आहिस्ता उन्हनि में जेके आदतूं पवंदियूं उहे चोरी वारियूं आदतूं पवंदियूं, ऐं उहो आहिस्ता आहिस्ता जेको अगरि जी चोर थी वियो त उहो ज़ाहिर आहे उहो पंहिंजी पीउ माउ जे लाइ बि हिकु बदनामी जो सबबु बणी सघे थो, ऐं पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ बि बदनामी जो सबबु बणिजी सघे थो, ऐं पंहिंजे पाड़े वारनि खे बि जेको आहे न बदनामी जो सबबु बणी सघे थो। त मां चवंदो हलंदुसि तव्हां दोस्तनि खे त पंहिंजे हिन नंढड़नि खे, पंहिंजे हिन ॿारनि खे सुठी खां सुठी तालीम ॾियारियो, सुठी खां सुठो माहौल ॾियो, त जीअं इन्हनि अहिड़नि कुधनि कमनि खां इहे परे रहनि। इन्हनि खे अहिड़ी मोहबत ॾियो, अहिड़ो ख़ुलूस ॾियो जो इहे बिल्कुलु इन्हनि खां परे रहनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं जे अगरि मुंहिंजी हीअ ॻाल्हि अव्हांखे सुठी लॻी आहे त दोस्तनि खे मां इहे ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजो इहो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे, इन नंढड़े मैसेज खे जेतिरो थी सघे पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो, छो त हादसा थी हींअर अञा तमामु घणी हिन एरिया में, तकरीबन पंजाब जो एरियो या हीअ जेके बि एरिया आहिनि इन एरिया में धुंध तमामु घणी आहे, कोविड तमामु घणो आहे। ऐं जेॾी महिल इहे ट्रालियूं उतां गुज़रनि थियूं पियूं त ट्राली जे पोयां जेॾी महिल हीअ ॿार चिंबड़नि था पिया या भॼन डोड़नि था पिया उन्हनि जे पोयां, त केतिरो नुक़सानु थी सघे थो, इन जो अंदाज़ो अव्हां बि लॻाए सघो था। त दोस्तो जेतिरो थी सघे इन वीडियो खे शेयर कयो, ऐं तव्हांजे हिकिड़े शेयर सां कंहिं बि ॿार ताईं अगरि इहो मैसेज पहुतो या कंहिं उनजे वालदेन ताईं को मैसेज पहुतो, अगरि हिकिड़ो कंहिं मैसेज कंहिं ताईं पहुतो, चवंदा आहिनि त हीअ नेक कमु जेको आहे सदका जारिया आहे, ऐं सदका जारिया में हिसो वठणु हर इंसान, हर मुस्लमान जो, हर आदम ज़ात जो फ़र्ज़ु आहे। त दोस्तो अव्हां जे अदड़ी आहे त अदड़नि खे बि गुज़ारिश कंदुसि, अमड़ आहे अमड़ खे, काको आहे त काके खे, चाचो आहे त चाचे खे, जेतिरा बि वीडियो ॾिसनि था पिया दोस्तनि सभिनि खे मां इहे गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी अदा हिन वीडियो खे जेतिरो थी सघे शेयर कयो, ऐं पंहिंजे आस पास जे माहौल खे ॾिसी करे अगरि जे तव्हांजे अॻियां को ॿार भले तव्हांजो ई न आहे, पाड़े वारे जो आहे, तव्हांजे पाड़े वारे जो सुञाणप में आहे, त उनखे तव्हांजो बि हक़ जेको आहे ठही सघे थो त तव्हां उनखे जेको आहे ॿार खे हिदायत कयो त जेको आहे उहा गाॾी जे पोयां न अचे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेकॾहिं अञा बि अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर, लाइक बि कर, बेल आल बटन खे बि दॿाए छॾ, त जीअं मुंहिंजे अचण वारे जेके न्यू वीडियो आहे उनखे तूं आसानी सां वॾे प्यार सां ऐं वरी ख़ुलूस सां आसानी सां ॾिसी सघे। त दोस्तो जेकॾहिं दोस्तनि मुंहिंजा जेके न्यू आहिनि त मां हमेशह उन्हनि दोस्तनि जा, सभिनि जा पुराणा नवां जा सभिनि जा नाला खणंदो आहियां, त जीअं अव्हां दोस्तनि जो बि मां हिन वीडियो में नाले सां शुक्र बि अदा करां। ऐं जीअं मां भाउ फिदा हुसैन आहे, जिनसार अली आहे, असगर तेबो आहे, गुलाम मुस्तफ़ा जाफ़री आहे, इमदाद भाई आहे, रसूल बख़्श बि आहे, अदी आबदा बि आहे, अदी मेहरुनिसा बि आहे, अदी अफ़शां, ऐं ॿियूं खोड़ सारियूं अदड़ियूं आहिनि। घणनि जा नाला खणंदो आहियां, घणनि जा नाला कोन खणी सघंदो आहियां, छो त टाइम हूंदो आहे सफ़ा थोरो, ऐं राति जो पेर हूंदो आहे, राति जे पेर में अव्हां दोस्तनि खे मां हीअ जेको आहे वीडियो अव्हां दोस्तनि ताईं वॉइस डबिंग कंदो आहियां, त जीअं अव्हां दोस्तनि ताईं हीअ मुंहिंजो वीडियो पहुची सघे। तव्हां दोस्तनि जो वॾी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टहिकंदा टिणंदा रहो। आमीन सुम्मा आमीन। मालिक साईं भलाई कंदो। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी सोणी नगरी।
जिए लतीफ़ या मारवाड़ा, जिए मारवाड़ा, जिए सिंध, जिए पाकिस्तान। पाकिस्तान जिंदाबाद। अल्लाह हाफिज़।